सगियों का खबर शामिल कयूं पिया। मुहर्रम खान मंगने जो जे रिपोर्ट मुताबिक़ सगियों भरसा गोठ सराउ फ़कीर हिस्पानिया में पीपी अगवान वडेरे गुलाम मुस्तफ़ा हिस्पानिया पारा सिपाप डिवीज़न सखर के सदर जूनियर फ़कीर इकबाल हिस्बानी हिज़्बुल्लाह हिस्बानी सैयद अलम शाह ऐं ॿियनि मुअज़्ज़ज़ शख़्सियतुनि जे मान में आजियानो ॾिनो वियो, जंहिंमें मोहम्मद शिटल हिस्बानी, हिदायतुल्लाह हिस्बानी, माहिर अली हिस्बानी, जावेद अली हिस्बानी ऐं ॿियनि वॾी अंग में शिरकत कई। उन मौक़े ते फ़कीर जूनियर इकबाल हिस्बानी जी आमद वक़्तु घणो भागत स्टाफ वटि सिपाप डिवीज़न सखर जे सदर फ़कीर जूनियर इकबाल हिस्बानी जे मथां गुलनि जी वर्खा करे उठ गाॾियुनि, कारुनि ऐं मोटरसाइकिलनि जी वॾी रैलीअ जी सूरत में गोठ सराउ फ़कीर हिस्बानी में आंदो वियो, जिते सिपाप डिवीज़न सखर जे सदर फ़कीर जूनियर इकबाल हिस्बानी आजियानी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त माण्हुनि खे इहो सम्झणु घुरिजे त जेकॾहिं हक़ वठणा आहिनि त पोइ असांजो हिकु घर असांजो पंहिंजो घर आहे त ॿियो घर असांजो जेल आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻुवानीअ में लॉन्ग मार्च हर सूरत में कराची खां इस्लामाबाद ताईं पहुचंदो, जंहिंमें सभिनी खे शिरकत जी दावत ॾियूं था। हाणे इमरान हुकूमत घणो वक़्तु न हली सघंदी, तमामु जल्द पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी हुकूमत अचण वारी आहे। हुन वधीक चयो त सराउ फ़कीर हिस्बानी जे रहवासी मुअज़्ज़ज़ शख़्सियत पीपी अगवान वडेरे गुलाम मुस्तफ़ा जूं पार्टीअ लाइ कयल महिनत साराह जोॻी आहे।